नाज़रीन ख़बर नहीं पवा कि घोटकी मां घोटकी सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारेजो घोटकी में नियाज़ मोहम्मद चाचड़ के वालिद के वफ़ात ते उज़र ख्वाही करे दुख जो इज़हार किया। उन मौके ते सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारेजो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त पीपी अवामी पार्टी है। पीपी जॾहिं बि इक़्तिदार में आई है बेरोज़गारनि के रोज़गार ॾिनो है। हिन चयो त शहीद राणी सॼी ज़िंदगी मज़लूम अवाम जी हक़नि लाइ जदोजहद कई है ऐं पीपी वाहिद पार्टी है जंहिं हमेशा गरीब ऐं बेपहुच माण्हुनि जा मसला हल कया आहिनि। हिन चयो त ईंदड़ वफ़ाक़ी हुकूमत पीपी जी हूंदी। बिलावल भुट्टो मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। हिन वधीक इहो बि चयो त इमरान ख़ान जूं 1 करोड़ नौकरियूं ऐं 50 लाख घर ॾियण वारा ऐलान हवा में उॾामी विया आहिनि। मुल्क में महांगाई जे करे माण्हू ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। इमरान हुकूमत मुकमिल तौर नाकाम थी चुकी आहे। उन मौके ते पीपी अॻुवाण सिकंदर लाखो, अनवर खान शाहानी, सलीम कलवड़, मोहम्मद इस्माइल दांदू, सैयद कायम अली शाह, कामरेड नज़ीर सुमरो ऐं ॿिया सूबाई वज़ीर साणस गॾु हुआ। जहांगीर अबड़ो, 90 न्यूज़, ब्यूरो चीफ, सिंध।